सिंधारी कमेटी पारां बाबा सिंध हैदर बख्श जतोई जी 53 वर्सी की तकरीब टंडो मोहम्मद खान रोड ते खथड़ वर्सी मल्हाई वई। वर्सी तकरीब में शरीक सिंधारी कमेटी अगवान कामरेड अकबर जतोई, हैदर शाहानी, डॉक्टर गुलजार जमानी, दीदार शाह, हबीब जतोई समेत सिंध के सान्या वंदन अदीबन दानिश्वरन सियासी समाजी अगवाणन समेत सहाफ़िन वरेंग में शिरकत कई। बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी मज़ार ते चादर चाढ़े कुरान ख़्वानी करे दुआ कई वई। उन मौके ते अगवाणन वर्सी तकरीब के खिताब कंदे चयो त बाबा सिंध हैदर बख्श जतोई जे वाट के असां न छड़ींदासीं। हैदर बख्श जतोई हारिन के पंहिंजा हक़ ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा कयो। हुननि चयो त बाबा सिंध हैदर बख्श जतोई जे नज़रिए जी पोइ लॻ थियणु घुरिजे ऐं हुन चयो त बाबा सिंध हैदर बख्श जतोई हमेशह उन जी उहा कोशिश हूंदी हुई त हू ग़रीबनि खे ख़ुशहाल ॾिसणु चाहींदो हो ऐं हू सिंध जे ग़रीबनि जो आवाज़ हूंदो हो। हुननि चयो त बाबा सिंध हैदर बख्श जतोई सिंध जी उहा हस्ती हुई जंहिं सिंध जी तारीख़ में अंग्रेज़ के दौर में डिप्टी कमिश्नर के थुॾे अमां ग़रीबनि जे लाइ जदोजहद जारी रखी। जंग उन्हनि ग़द्दार वॾेरनि जे ख़िलाफ़ हुई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।